पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अनवर अली लोहर लाड़काणो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो मेयर ऐं मोहम्मद अमीन शेख डिप्टी मेयर चूंडिजी विया। ॿिन्ही उम्मीदवारनि खे 29 वोट मिलिया। GDA पारां मेयर जो उम्मीदवार अब्दुल हफ़ीज़ सामटियो ऐं डिप्टी मेयर जो उम्मीदवार इमरान शाह समेत 3 मेंबर्स पोलिंग जे अमल में हिसो न वरितो। PP उम्मीदवारनि जी कामयाबी ते कारकुननि जूं झुमरियूं मिठाइयूं बि विरायूं वयूं। मीरपुर ख़ास में PP उम्मीदवार रऊफ़ गौरी 27 वोट खणी मेयर ऐं जुनैद बुलंद डिप्टी मेयर चूंडिजी वियो। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर ख़ास जे मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड इलेक्शन RO प्रेमचंद जी सरबराही में थी। पीपल्स पार्टी के नामज़द ॿिन्ही उम्मीदवारनि खे 27 वोट पिया। बदीन जे डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी चूंड में भी PP उम्मीदवार कामयाब। अली असगर हाले पोटो 95 वोट खणी कामयाब। SUP ऐं GDA जो गडि॒यल उम्मीदवार अमीर हसन आज़ाद पंवर रुगो 5 वोट खणी सघियो। PP जो फिदा हुसैन मेंदरो वाइस चेयरमैन चूंडिजी वियो। PP जी हिकु औरत मेंबर जो फार्म रद्द थियण सबबि 100 मेंबर्स वोट जो हक़ इस्तेमाल करे सघियो।